अस्सलाम वालेकुम दोस्तों ने वीडियो से मां तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां। पाप नंगा ड्रामे में नूरल जेको आहे मिठल खे रिश्ते खां इनकार करे छॾियो आहे वठण खां। जी हा दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त पाप नंगा ड्रामे में नूरल जेको आहे मिठल खे रेस बालाज खान जे चवण ते इनकार करे छॾियो आहे वठण खां। जी हा दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मल्हार जेल में आहे ऐं राबेल मल्हार लाइ रोए पई। जी हा दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हाणे जेको आहे रेस बालाज खान पंहिंजे मक़सद में कामयाबु वेंदो, छाजे करे त हुननि ॿिन्ही धुरनि जो जहिड़ो पाण में शुरू थी चुको आहे। जी हा दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त नूरल जेको आहे रिश्ते खां इनकार करे छॾियो आहे। राबेल जेको आहे त रोअंदी रणंदी पई वते मल्हार लाइ, ऐं मल्हार खे बि रेस बालाज खान मारणु चाहे पियो। ऐं ॿिए पासे खां मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जेको सिकंदर आहे उन खां मंठार खां सिकंदर खे मारणु चाहे पियो। ऐं जेको आहे त रेस बालाज खान जेको आहे त पंहिंजे भाइटे खे बि मारणु चाहे पियो। उनखे बि रेस बालाज खान अचण वारी किस्तुनि में जेको आहे त मारींदो। ऐं ॿिए पासे खां मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त रेस बालाज खान जेको आहे हिन वक़्तु सुठो किरदारु अदा करे रहियो आहे, तमामु बहितरीनु। ऐं तमामु जल्द तव्हां ॾिसंदव त रेस बालाज खान राबेल सां शादी करण वारो आहे। दोस्तों, उमेदु कयां थो त हीअ वीडियो तव्हांखे ज़रूरु पसंदि आयो हूंदो। वधीक वीडियो ॾिसण लाइ असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदा, शेयर कंदा, लाइक कंदा।